सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में मीरपुर माथिले के शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी के क़त्ल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हया विया। संजड़ चांग में प्रेस क्लब के सहाफ़ियुनि ऐं सियासी समाजी तंज़ीमनि तरफ़ां सागर कासिम समूह, मुस्तफ़ा पहर, दिलावर ख़ासकेली, काशिफ समूह ऐं ॿियनि जी अॻवानी में मौलाना बरकत अली नक्शबंदी की अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। बख्शापुर में कलम धड़ियुनि ऐं सियासी समाजी तंज़ीमनि तरफ़ां शहीद नसरुल्लाह गडानी ऐं जान मोहम्मद मेहर जे कातनी गिरफ़्तारी लाइ सुहेल जान डोमकी, शंकर लाल, अमती कुमार ऐं ॿियनि जी अॻवानी में ॿांह ते कारियूं पटियूं ॿधी एहतजाजी रैली कढी वई। बांदी में जसकम कारकुननि परवेज़ जमाली, आकाश जमाली, जावेद दाहरी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी शहर जो गश्त कयो। चेल्हार में शहीद नसरुल्लाह गडानी जे कातनी गिरफ़्तारी लाइ कलम धड़ियुनि ऐं सिविल सोसाइटी तरफ़ां शंकर बागी, मोहम्मद खान नोहड़ियो ऐं साजिद नोहड़ियो जी अॻवानी में प्रेस क्लब खां रैली कढी मैन चौक ते धरणो हयो। जमाल शाह में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे कातनी गिरफ़्तारी लाइ सहाफ़ियुनि पारां अली दोस्त ख़ासकेली ऐं मीर हादी बख्श मेहर जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई।